अलबेले रागी ऐं सिंध जे बीजल शर्मा सिंधी जे विछोड़े खे 28 साल गुज़री विया। शर्मा सिंधी जी 28वीं वरसीअ जे मौक़े ते सिंधी अदबी संगत जिस्कम फनकारनि ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल मदाहनि सरमद जी आख़िरी आरामगाह ते गुलनि जूं चादरूं चाढ़े भेटा पेश कई। मरहम सरम सिंधी जा खोड़ गाना जेके आहिनि सिंध में हेठि विया मरहम तमामु सुठो गुलकार हुयो। हुनजे जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं दिलि जे वीरान रण ते ककर बांवरा असांखे उहो सुहिणा विसारे छॾिजो। ऐं ख़ासि करे इनका बि दुनिया में वॾो नालो रहियो सरम सिंधी जो। कातल बदिलो वठंदासीं हुन जे कतरे कतरे जो तमामु सुठो नालो रहियो मरहम जो। कराचीअ में जंहिं वक़्तु माण्हूअ खे रिहाइश जे लाइ को माना काई बि वसव न हुई, उन हिन उते कराचीअ में बि बंगलो हिकिड़ो वठी ऐं उहो पिराले वारनि जे लाइ ऐं सिंध जे ग़रीब गुरबे जे लाइ उहो वक़ुफ़ु करे छॾियो हुयो। रिहाइश, खाधो पीतो, हता की पाणीअ जी टैंकीअ जो ख़र्च बि हे भरींदो जेको हुते पाणी ईंदो हुयो। हाणे हिकिड़े दोस्त ॿुधायो त हिकिड़ी ग़रीब माई हुई जंहिंखे उन चयो त बाबा असां वटि तव्हां कमुकारु कंदा कयो। हे शइ 12 महीने ईंदा हुया पिराले में, त उन्हनि खे 12 महीननि जी पघार भरे ॾींदा। उस्तादनि सां बि बहितरीनु रवैयो हुयो। असां जॾहिं उन उस्तादनि खां पुछूं था, पुराणा उस्ताद जेके सरमद जा उस्ताद हुआ, उन्हनि ॿुधायो चई तमामु बाख़लाक, बादब ऐं कम सां कमु रखण वारो सख़्तु महिनती शागिर्दु हुयो। नंढड़ो हुयो, हुनजो पुटु हुयो। हा, नंढड़ो हुयो, कुल्हे ते खणी वेंदो हुओ, कंहिं महिल पंधु बि कराईंदो हुओ। वरी बाण वरी खणी ईंदा हुआसीं, वरी गुलनि खे पधर ते अंदरि अगण ते इनखे गुलनि में वरी भाण विझंदा हुआसीं, पाणी बाणी ॾींदा हुआसीं। उहो पाण बि हूंदो हुओ। शाइरी ॿाइरी कोन जो झुंगारींदो हुयो, कंदो हुयो, मज़ो ईंदो हुओ असांखे। वरी हिकिड़े दफ़े मूंखे चए पियो भाऊ मां तुंहिंजे हंध ते सुम्हां। मां चयो भाऊ तव्हां ऑफिसर माण्हू, तव्हां कीअं हे छेड़नि वारा हिन हंध ते थिए? चए बाबा मां ग़रीब आहियां, ग़रीब सां ग़रीबत थींदा, मज़ो ईंदो आहे मूंखे, ईअं बि चवंदो हो। जिस्कम अॻवान आसिफ सिंधी पारां पिणु तक़रीब कोठाई वई, जंहिंमें जिस्कम जे वाइस चेयरमैन अमजद महेसर जी अॻवानी में सवें कारकुननि काफ़िले जी सूरत में सरमद जी मज़ार ते पहुची गुलनि जी चादर चाढ़ी ऐं दुआ घुरी। न्याज़ सोलंकी, सिंध TV न्यूज़, पिरालो।